हाँ हाँ जिब्रान तव्हां भली रोस्ट कयो, नो इशू। रोस्ट वीडियो ठाहियो, मुझे लिंक विंक मोकिलिजो, असां बि ॾिसूं। त कीअं पे गुज़रे ज़िंदगी। मां आहियां तव्हांजो फेवरेट यूट्यूबर दीपक फ्रॉम गुलमर्ग। त यार अॼु असां रिव्यू करण वारा आहियूं ऐं थोरो रोस्ट बि कंदासीं उन शख़्स खे जेको मल्टी टैलेंटेड आहे। हाणे मल्टी टैलेंटेड कहिड़ो आहे? जेको आंटी थी सघे थो, जेको पोड़ी थी सघे थो, जेको छोकिरी थी सघे थो, जेको छोकिरो पोड़ो। हाणे तव्हां सोचींदा हूंदव त यार जॉनी सिस्टर माना मेल कैरेक्टर आहे, फीमेल कैरेक्टर कंदो न आहे, त हे ॿियो कहिड़ो हिकिड़ो मल्टी टैलेंटेड आहे जंहिंखे असां अॼु रोस्ट रिव्यू कंदासीं। तो यार वो शख्स मतलब एडो वायरल थियो, विच ते एडो वायरल थियो, उन जा छोंके अलग इन पंजा एडो न्यूज़ में वायरल थियो। नज़ीर टिकटॉक जे बुखार में वरतल नौजवान जिन्स तब्दील करण लाइ माइटन सां झगड़ो कयो आहे। छा तफ़सील आहिनि? त गुलशन हैदर जो रवासी आहे जंहिंखे टिकटॉक जो जेको शौक़ु रखंदड़ आहे, केतिरे अरसे खां टिकटॉक ते जेको शौक़ु रखंदड़ हो ऐं उहो जेको BA मैकेनिकल जो शागिर्द बि आहे। यार मां ॻाल्हि कयां तो मुसविर लाशारी जी, तव्हांखे एॾो सस्पेंस नथो ॾियां। अॼु असां रिव्यू कंदासीं उन जो जेको सिंधी ड्रामो आहे मस्ताना, उन जो एपिसोड 1। त हलो त यार शुरू कयूं। चूंडींदे मूंखे आई हिडिकी ओ माथी भाया मुंजा मारू ईंदा। तो यार शाम जे टाइम ते मासी मूरा खट ते पंहिंजे मुंहुं जहिड़ो ॻाढ़ो बटोल बीहाड़ो सिरांदी ता रखी ऐं चांवरनि मां कुझु चूंडींदे नज़र अची रही आहे, जीअं जूहूं कीविलियूं थियूं या उहो कीड़ो जेको बवासीर चांजे खे गुई पड़ण ते मजबूर थो करे। उन खां पोइ एंट्री थींदी आहे मासी मूरा जे दादले पुट चप्पू जी। अम्मा अॼु भत थी रधे छा? हा बाबा ॿियो छा कयां? मिड़ई खीर ढुक सां मिठाई विझी खाए जाए। चको त मूंखे अखियुनि खां अंधो थो लॻे, छो त यार हाणे ॾिसे पियो तो अगरि चांवर पिया आहिनि त बि माणस खां पुछे तो अम्मा चांवर थी चाणी छा? माणस वरी जवाब ॾेसि थी, हा पुट भत थी रधिया, खीर ढुक सां खाइजा। जेको न्याणी जो नसीब चए तो जको न्याणी जो नसीब। छा न्याणी जो नसीब? अगर एतिरो ई शौंक़ ते छोकिरी छंजो त अच दादू शादी कयाई तो के रोजाना चीकला करायां। उन खां पोइ मासी मोरा जी मर्दानी दी ढेबरी जेका ट्रिपा ॾींदे नज़र अची रही आहे। मूंखे त लॻे तो इहो सीन रूबी अली जे टिकटॉक मां कापी छलाए, छो त यार हो बि ट्रिपा ॾींदी आहे। फ़र्क़ु बस इहो आहे त रूबी अली जा वॾा आहिनि ऐं हिन जा आहिनि ई कोन। उन खां पोइ हिकु अहिड़ी पोड़ी जी एंट्री थींदी आहे जेका कंहिं ॻाल्हि में ख़ुशि न आहे हूंदी। माई धीअ खे पता आहे त रहो उरह ते ॾे, मर्दनि जे साम्हूं मायूं जेको आहे सो उरह को लाईंदियूं छा लटो। भैंसिया के थन छोटे आए, चाय फीकी आए, युगारी खूब उचकत है, ये कुत्ता खूब भौंकत या बिटिया बहुत बात करत है। उहा मासी मूरा खे नानी पंहिंजी नुंहुं खे चवंदी आहे त धी खे झल त रो ओड़े। हाणे अगरि मना रो ओड़े बि सही त कंहिंखे ढके आहिनि त कुझु बि कोन, सॼो मैदान खाली लॻो पियो आहे। हल त मञोसीं हुन रो न आहे ओड़ियो, पर तो बि त न आहे ओड़ियो, माहौल ख़राब लॻो पियो आहे। अगरि हुनखे ढके थी त तूं बि ढक। अहिड़ो माहौल आहे जो माण्हू पोड़ियुनि मां ई नथा मुड़नि। मां वारो चप्पू ॾिस केतिरो सदोरड़ो आहे, मांजू ज़ाइफ़नि वांगुरु विरियूं ॾे, मांजू जूआ कढे। मूंखे इन ते पहिरां ई शक हुयो त इन जा कम ई ज़ईफ़ाणा आहिनि। जूं कढणु, न्याणी जो नसीब चवणु, अफ़ाल अरकान सभु ज़ईफ़ाणा अथसि ऐं इनखे बसि अलाए कीअं मर्द थी वियो आहे हूंदो। हुन खां पोइ एंट्री थिए थी मासी मूरा जे पड़ोसिन जी। मतलब एॾा टैलेंटेड पड़ोसी जेको भाउ खां बग़ैर ऐं भाॼी खां बग़ैर थावनि में भाॼी ठाहे पती, खाली थावनि खे खड़कारींदा। ऐं मूंखे हिकिड़ी ॻाल्हि यार सम्झ में न आहे, जीअं सिंधी ड्रामनि में या सिंधी फिल्मुनि में या कुझु सीरीज़ में त गाना छो ॻाईंदियूं आहिनि? भला ॻोठ मां बि यार ॻोठ में मां त कॾहिं ॻोठणनि खे माना भाॼी ठाहींदे गाना त न आहिनि कॾहिं ॿुधा, मां त न आहिनि ॿुधा, गाना छो आख़िर? उन खां पोइ मासी मूरा जी चालाकिण पाड़ेसिरी पंहिंजे मुड़ुस खे भाॼी ॾींदी आहे। वठो जौर कर मानी। हाणे हुन ऑलरेडी हुनखे ख़बर आहे त मां लूणु मिर्च विधा न आहिनि, त बि हुन खां ज़ोरी पुछा थी करे बोड़ कीअं ठहियो आहे? बस सही आहे, न लूणु विधोमांसि न मिर्च। वो हथ सां त मुटियोसीं न। ऐं हो बि मज़े सां पहिरां खाए पियो थो, हुनखे माना धपो ई नथो पए, माना जंहिं महिल ॿुधाएसि चयो पोइ ख़बर पए थी, पहुचे थो मुटीसि न।
यार उम्मीद है तव्हांखे वीडियो वणी हूंदी। अगर वणी आहे त लाइक कयो, शेयर कयो, सब्सक्राइब कयो ऐं मूंखे कमेंट्स में ज़रूर ॿुधाइजो त ॿी वीडियो किथे ठाहियां, या मूंखे फेसबुक ते पेज ते मिर्चू वारे ते मैसेज करे ॿुधाइजो मां किथे ठाहियां। ऐं जिते तव्हांखे खपे टिकटॉक ते या किथे बि उनजो वीडियो मोकिलींदो त आसानी थींदी। अल्लाह हाफ़िज़ ऐं सब्सक्राइब ऐं घंटी ते तव्हां ईअं ज़ोर, ठीकु आहे।